अगरि तव्हां ऐं तव्हांजा दोस्त काॾे वञण जो सोचे रहिया आहियो ऐं तव्हां चाहियो था त जिथे सभु ॼणा राज़ी हुजनि या वधि में वधि माण्हू राज़ी हुजनि असां ओॾे वञूं। त मिसाल अगरि तव्हां वटि वञण जे लाइ 3 जॻहियूं आहिनि ऐं हिकिड़ी जॻह उन्हनि मां आहे त तव्हां ज़ू चकर हणो ऐं ज़ू वञो। ऐं उनखां पोइ ॿी जॻह इहा आहे त तव्हां कंहिं अम्यूज़मेंट पार्क यानी कि पार्क में घुमणु वञो। ऐं टीं जॻह इहा आहे त तव्हां कंहिं म्यूज़ियम में वञो। त तव्हांजो पहिरियों दोस्त चवे थो त मूंखे जेको आहे ज़ू हलणो आहे ऐं उनखां पोइ तव्हां ॿिए दोस्त खां पुछो था ऐं ॿियो दोस्त चवे थो, मतिलबु उहो पंहिंजी राय जो इज़हार करे थो त मूंखे ज़ू न वञिणो आहे पर मूंखे हिकिड़े पार्क वञिणो आहे यानी कि अम्यूज़मेंट पार्क वञिणो आहे। ऐं उनखां पोइ तव्हां वरी टें दोस्त खां पुछा कयो था त टें दोस्त बि पंहिंजी तरफ़ों पंहिंजी राय जो इज़हार करे थो त मूंखे बि हिकिड़े पार्क वञिणो आहे, मतिलबु कि अम्यूज़मेंट पार्क वञिणो आहे। ऐं उनखां पोइ तव्हां चोथें दोस्त खां पुछा कयो था त चोथों दोस्त चवे थो मूंखे ख़बर न आहे त काॾे हलणो आहे, मुंहिंजो को सोच में न आहे। त मतिलबु उहो को साफ़ जवाबु नथो ॾिए ऐं उहो कंहिं बि शइ जो इज़हार नथो करे। मतिलबु तव्हां जाॾे हलणु चाहींदव उहो हलण लाइ होॾे तयारु हूंदो। त मतिलबु उहो चवे थो आई डोंट केयर, यानी मूंखे परवाह न आहे, तव्हां जाॾे हलणु चाहियो था तव्हां हलो। त हाणे असां ईअं तरीक़े सां मुख़्तलिफ़ माण्हुनि जा मुख़्तलिफ़ राय गॾु कयासीं। हाणे अगरि असांजा खोड़ दोस्त हुजनि 5 6 7 8 9 उहे मुख़्तलिफ़ जवाब ॾियनि हा त असां इन खे छा चवंदा आहियूं? असां इन खे चवंदा आहियूं डेटा खे कलेक्ट करणु। यानी त असां वटि खोड़नि माण्हुनि जो ज़ावियो, खोड़नि माण्हुनि जो जेको राय आहे उहो गॾु थी वियो आहे ऐं हाणे असां इन डेटा जो इस्तेमालु करे उन मां खोड़ कुझु अख़ज़ करे सघूं था ऐं खोड़ मानाऊं ऐं खोड़ डिसीशंस यानी फ़ैसिला वठी सघूं था। जीअं हिन में तव्हां ॾिसी सघो था त खोड़ सारा दोस्त हुया, कुझु ज़ू हलणु चाहिनि पिया, कुझु पार्क हलणु चाहिनि पिया, कुझु म्यूज़ियम हलणु चाहिनि पिया, कुझु वरी अहिड़ा बि हुया जेके चवनि पिया त असांखे परवाह न आहे, तव्हां जाॾे हलणु चाहियो था तव्हां हली सघो था, जेको आई डोंट केयर वारा दोस्त हुया। त हाणे असां वटि जेका डेटा आहे मुख़्तलिफ़ माण्हुनि जो जेको राय आहे उहो असां वटि जमा थी वियो आहे। हाणे अगरि इन डेटा खे असां हिकु स्ट्रक्चर्ड फॉर्म में रखूं ऐं असां लिखूं था लफ़्ज़ ज़ू ऐं ॾिसूं त घणनि दोस्तनि चयो आहे त असांखे ज़ू हलणो आहे। असां वटि आहे हिकिड़ो ॼणो मथे मथे पहिरियों नंबर ऐं उनखां पोइ 5 नंबर हमरा दोस्त चयो आहे त मूंखे ज़ू हलणो आहे। त मतिलबु इहो 1 ऐं 5 वारो असां कटे था छॾियूं। त मतिलबु 2 ॼणनि चयो आहे असांखे ज़ू हलणो आहे ऐं उनखां पोइ चऊं था पार्क ते। त ॾिसो त पार्क लाइ घणनि दोस्तनि चयो आहे। हाणे पार्क लाइ ॾिसो त हिकिड़ो दोस्त आहे असांजो 2 नंबर, उन चयो आहे। उनखां पोइ 3 नंबर ते जेको दोस्त आहे उन बि चयो आहे मूंखे पार्क हलणो आहे ऐं 7 नंबर ते जेको दोस्त आहे उन बि चयो आहे ऐं 9 नंबर वारे बि चयो आहे। मतिलबु 4 ॼणा अहिड़ा आहिनि जंहिं चयो आहे त असांखे पार्क हलणो आहे। उनखां पोइ हाणे म्यूज़ियम ते अचूं था त म्यूज़ियम लाइ ॾिसो सिर्फ़ु हिकिड़ो दोस्त आहे 6 नंबर ते जंहिं चयो आहे त म्यूज़ियम ते हलूं। हाणे मतिलबु असां हिन डेटा खे ऑर्गनाइज़ करे छॾियो आहे ऐं 2 ॼणा असां वटि 2 दोस्त अहिड़ा आहिनि जेके चवनि था त तव्हां जाॾे हलणु चाहियो था तव्हां हलो, असांखे एॾी का ख़ासि परवाह न आहे। त 2 ॼणा अहिड़ा आहिनि, असां उहो बि लिखी था छॾियूं त 2 ॼणा अहिड़ा दोस्त बि आहिनि जिन खे कंहिं बि शइ सां एतिराज़ु न आहे ऐं उहे हर जॻह ते हलण लाइ तयारु आहिनि। हाणे तव्हां हिते अगरि गौर कंदो त असां वटि उहा साॻी डेटा जेका शुरू में असां कलेक्ट कई हुईसीं उहा ई आहे पर हिकिड़े सुहिणे अंदाज़ में लिखियलु आहे। ऐं अगरि मां हिन जे चौगिर्द हिकिड़ो बक्सो पाए छॾियां ऐं हिनखे थोरो वधीक निखारे छॾियां त हाणे ॾिसो असांजी डेटा ऑर्गनाइज़ थी वई, हिकिड़े स्ट्रक्चर्ड फॉर्म में अची वई। यानी असांखे इहा डेटा ॾिसी करे असांखे आसानी थींदी को बि फ़ैसिलो वठण में ऐं ॾिसी करे बि असांखे इहा डेटा साफ़ सुथरी लॻे थी पई। अच्छा, हाणे इन डेटा खे असां इस्तेमालु करे कंहिं बि फ़ैसिले ताईं पुॼी सघूं था, छाकाणि त मुख़्तलिफ़ माण्हुनि जो असां वटि रायो अची वियो आहे ऐं उहा डेटा असां वटि हिकिड़ी प्रेज़ेंटेबल फॉर्म यानी जेको सुठो ॾेख आहे, सुठो ॾेख बि ॾेई रही आहे, जंहिंसां असां फ़ैसिले ते आसानी सां पुॼी सघूं था। जीअं असां इन डेटा मां अख़ज़ करे सघूं था त जेको अम्यूज़मेंट पार्क आहे उहो मोस्ट पॉपुलर आहे ऐं सभ खां वधीक जेके दोस्त आहिनि उहे अम्यूज़मेंट पार्क हलणु चाहिनि था। या ईअं बि चई सघूं था त जेको आई डोंट केयर वारा आहिनि ऐं ज़ू ते वञण वारा जेके दोस्त आहिनि उहे बराबरि आहिनि, छो त ॿ आहिनि। या मां ॿियो बि कोई इन मां अख़ज़ करे सघां पियो, पर हिते मूंखे अख़ज़ इहो करिणो आहे त काॾे हलणो आहे असांखे, त उन में असां इहो अख़ज़ कंदासीं छाकाणि सभ खां वधीक अम्यूज़मेंट पार्क हलणु चाहिनि था त मतिलबु अम्यूज़मेंट पार्क सभिनी खां वधीक नुमाया आहे। इन्हनि स्टेप्स खे अगरि असां नाला ॾियूं त हीउ पहिरियों स्टेप आहे असां वटि कलेक्ट यानी जमा करणु। त हिन में असां डेटा खे जमा कयोसीं, मुख़्तलिफ़ दोस्तनि खां पुछियोसीं उन्हनि जो रायो ऐं उन डेटा खे असां हिकिड़े फॉर्म में गॾु कयोसीं ऐं उनखां पोइ हूंदो आहे ऑर्गनाइज़ यानी तरतीब ॾियणु, कंहिं बि शइ खे कंहिं हिकिड़े ढंग वारी सूरत में हिकिड़ी सुठी तरतीब में ॾेई करे रखणु, जीअं असांखे सम्झ में अचे त कहिड़ी शइ किथे आहे ऐं केतिरे अंगनि में आहे। ऐं उनखां पोइ 3 नंबर ते हूंदो आहे जंहिंमें असां फ़ैसिलो वठंदा आहियूं ऐं कंहिं नतीजे ते पुॼंदा आहियूं ऐं असां उनखे चवंदा आहियूं इंटरप्रिट द डेटा, यानी डेटा खे सम्झी
उन मां को अख़ज़ करणु, को नतीजो कढणु, ऐं उनखे असां चवंदा आहियूं इंटरप्रिटेशन ऑफ डेटा या इंटरप्रीट द डेटा। त हिन में असां इहो अख़ज़ कयोसीं त जेको पार्क आहे उहो सभ खां वधीक नुमाया आहे ऐं सभ खां वधीक दोस्त पार्क हलणु चाहिनि था। त मतिलबु असां इन डेटा मां इंटरप्रीट कयोसीं। ऐं असांखे डेटा घणनि सूरतुनि में मिली सघे थी। जीअं त असांखे पिक्टोग्राफ जी फॉर्म में मिली सघे थी, पिक्टोग्राफ यानी तस्वीरी सूरत में। उनखां अलावा असांखे बार चार्ट जी सूरत में मिली सघे थी। अच्छा, बार चार्ट जेको लीकनि जी सूरत में असांखे डेटा मिलियल हूंदी आहे उनखे चइबो आहे। ऐं उनखां पोइ टियों आहे असां वटि पाए चार्ट जेको आहे, जेको हिकिड़ो गोल दाइरो हूंदो आहे, हुन में नंढा नंढा खाना हूंदा आहिनि, उन सूरत में असांखे डेटा मिली सघे थी। त असांखे वग़ैरह वग़ैरह खोड़नि तरीक़नि सां डेटा ऐं मिली सघे थी। ऐं इहे सॼा डेटा खे ऑर्गेनाइज़ करण जा, उनखे तरतीब ॾियण जा तरीक़ा आहिनि ऐं उन मां असां को अख़ज़ करे नतीजो वठंदा आहियूं। असां पंहिंजे मक़सद जे हासिलात लाइ डेटा खे मुख़्तलिफ़ सूरत में रखंदा आहियूं ऐं तव्हां बि पंहिंजे मक़सद जे हासिलात लाइ उनखे पिक्टोग्राफ, बारग्राफ या पाए चार्ट में रखी सघो था।